यार ॾे हाल कराचीअ में बारिश जो मज़ो वठी थो या न? अड़े जलाद मुआंडा तोखे मज़े जी लगी पई आ। असां खां हाल पुछा थई। कल रात फ्लैट ते सुम्हियुसि, सुबुह जो अख खुली त शाहराए फैसल वारे नाले मां वञी निकतुम। बारिश खां पोइ कराची शहर जा इहे हाल लॻा पिया आहिनि। अञा त शुक्र आहे राति जो सुम्हण खां अॻु पाण खे ट्रैक्टर जे टायर सां ॿधी छॾियो हो। इन करे कुझु बचा थी वियो, न त वञी अलाए किथां निकिरां हा। हा यार, मां बि नंढड़े जा पैम्पर वठण लाइ सदर वयुमि। एॾो पाणी हुयो, रोड ते घुमां पियो, सिर्फ़ मुंहिंजी टोपी ज़ाहिर हुई। वरी छोरनि मूंखे मांगर मच सम्झी करे अची जो पत्थर हयां कम लाहे रखियऊं। साईं भला गवर्नमेंट खे को बि ख़्याल नथो थिए, सॼो कराची पियो ॿुॾे हिन वक़्त। अड़े बेवकूफ़, तोखे इहा ख़बर आहे साईं मुराद अली शाह कराचीअ जी अवाम लाइ तमामु वॾो ऐलान कयो आहे। साईं चयो कराचीअ में रहंदड़ माण्हुनि खे हुकूमत तरफ़ां मुफ़्त में ट्रैक्टर जा ट्यूब ॾिना वेंदा त जीअं कराचीअ जा शहरी बरसात दौरान उन्हनि ट्यूबनि ते चढ़ी करे शहर मां सब्जियूं सामान ऐं ख़रीदारियूं करे वापसि घर मोटी अचनि। यार ॻाल्हि न पुछ, कल बर्गर वठण लाइ उठ ते चढ़ी शहर वयुमि। रस्ते में एॾो पाणी हुयो जो 15 दफ़ा उठ के घोता आया आहिनि। अबा इहो अञा कुझु बि न थई। मूं वारे भाइटे कराचीअ मां रिश्तो वरितो, कल उनजी शादी हुई डिफेंस में। अबा जीअं मुला निकाह पढ़ाइण शुरू मस कयो, मथां बारिश वसी पई। पोइ त बस सॼो ॾाज, छुआरनि जा थाल, मिठाई जा दॿा, धूल शरनायूं पाणीअ में ईअं बसि तरंदा वता हुया जो ॻाल्हि न पुछ। अबा थोरी देरि खां पोइ बारिश अञा तेज़ थी, पोइ त घोट खे पाणी ॿोड़े खणी वियो। पोयां नेवी वारा कढ लॻायासींसि। घोट वञी दुबई बुर्ज ख़लीफ़ा जे किनारे मां निकितो आहे। इहे हाल आहिनि कराची शहर जा। मौला को हिदायत ॾे हितां जे फराडी हुकुमराननि खे। बाक़ी कम सफ़ा लाइ छॾियो अथनि कराची शहर जो अबा।